अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे मुहबतुनि जो शहर ॿुड़ी मेल। कहाणियूं, कहाणीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ काछो पब्लिकेशन, कराची सिंध, जुलाई 2018। कहाणी आहे शिकस्त। हुन चओ तरफ़ हिकु निगाह विधी। अञा सिज मथां हिन इमारतुनि खे कोन टपी सघियो हो, उन करे उते छांव हुई। हुन वरी ज़मीन ते ॿुहारी ॾियणु शुरू कई। कुझु पर भरो हुन जूं कुझु ॿियूं साथियाणियूं बि साॻी किर्त खे लॻियूं पियूं हुयूं। हिन पड़े जी कुंड वराई, सीने वटि चोलीअ जे गिचीअ में विधी। कुझु लम्हनि लाइ हिन जूं ॿाहुनि खे भरींदड़ कंगड़ियूं खड़की पियूं। कुझु लम्हनि खां पोइ खड़को ॿुहारीअ जे गोड़ में गुम थी वियो। ॿुहारी हलाईंदे बि कंगड़ियूं वॻियूं पए, पर हिन खरड़ो कुझु अहिड़ो ज़ोर सां थिए हयूं जो आवाज़ु दॿिजी पिए वियो। हिन पड़े जी कुंड सीने वटि विझंदे पंहिंजे सीने में ॾिठो। फ़ख्र जो अहसासु ॼणु संदसि रग रग में समाइजी वियो। संदसि बदन औरत जे ख़ूबसूरतीअ जो मुकमिल शाहकार हो। उहा हुई त कूलण, पर सूंहं परियुनि जहिड़ी हुअसि। सीने ॾांहुं ॾिसंदे कुझु लम्हनि लाइ संदसि हथु बीहजी वियो। खड़को बीठो त परियां ॿुहारी ॾींदे रकमीअ हिन ॾांहुं ॾिठो। उहा पंहिंजो पाण में ई गुम हुई। रकमी कुझु पलक हिन ॾांहुं ॾिसंदी रही, पोइ रड़ करे चयईं, ओ नदरी, ॿुहर कढी वठि, बाज़ारि खुलण वारी आहे। उहा ओचितो जाॻी पई, छिरकी रकमीअ ॾांहुं ॾिठाई ऐं पोइ तेज़ तेज़ ॿुहारी ॾियणु लॻी। संदसि उमिरि 35 खां 40 जे विच में आहे। रंग गोरो ऐं बदन लचक ऐं मोह सां भरपूर अथसि। उमिरि जे विचें हिसे में आहे। जोबन एतिरो भरपूर कोन्हेसि, पर गौर सां ॾिसबुसि त उहा ॻाल्हि चङीअ तरह महसूसु थींदी त उहा कंहिं ज़माने में बिलाशक हुस्न जी राणी हूंदी। हुन जूं ॿई ॿाहूं अछियुनि कंगड़ियुनि सां भरियल आहिनि। के कंगड़ियूं आहिनि, के कड़ा। हथ जे पुठीअ ते डेल जो निशान उकिरियल अथसि। साओ साओ निशान हिन जे हथ जे सूंहं में अञा बि इज़ाफ़ो थो करे। ॼणु कंहिं अछे उजरे कोप ते को हल्को साओ काईअ जो ज़रो पसिजे। उहा मुर्की पंहिंजनि हथनि ॾांहुं थी ॾिसे। बाज़ार जो टुकड़ो जिते हूअ ऐं हिन जूं साहेड़ियूं पट ते वेही पंहिंजे पंहिंजे सामान जो विकिरो कंदियूं हुयूं, साफ़ु थी चुको हो। हिन भरिसां रखियल ॻूण जो ॿधल मुंहुं खोलणु शुरू कयो। रोज़ु पट ते शयूं पथारे विकिणण खां पोइ उन महिल जॾहिं बाज़ारि बंदि थींदी हुई, हू सभई बचियल शयूं ॻूण में विझी बंदि करे घर खणी वेंदियूं हुयूं ऐं पोइ वरी सुबुह जो दुकान खुलण महिल उहा ॿोरी साणनि गॾु हूंदी हुई। ॿोरी खोलींदे हुन जा हथ वरी ढरा थी विया। ख़्यालनि ई ख़्यालनि में उहा अलाए किथे वञी पहुती। हिकु हथु ॿोरीअ में, हिकु हथु खाॾीअ ते रखियो। उहा अलाए छा सोचींदी रही। हिकु दफ़ो वरी रकमीअ खेसि होश में आंदो। ॾिस नदरी, ख्वाबनि खे वरचण थी घुरी त घर वञी रिली पाए। हिते न माकड़ मार। हा, हिते अची थी त विकिरो कर विकिरो। वांदी न वेह। उहो खेसि छिड़बींदी पंहिंजे हटीअ ॾांहुं हली वई। रकमीअ जे छिड़बुनि खेसि होश में आंदो। हिन ॻूणी खोली विछाई ऐं ॿोरीअ मां मुख़्तलिफ़ टपड़ कढी पासे खां सजाइणु शुरू कया। फणियूं, मुसाग, सुयूं, लिपस्टिक, हल्का सल्का साबुण ऐं अलाए छा छा। हिन सामान ठाहे ॿोरीअ खे चवणो करे वेढ़े विछायल ॻूण जे मथां रखी ऐं पाण उन ते वेही रही। मुख़्तलिफ़ माण्हू हिन जे साम्हूं लॻंदा रहिया। हिन महिल बाज़ारि कुझु कुझु खुली हुई। हिन जे साम्हूं ऐं पुठियां वारा दुकान खुली रहिया हुआ। दुकानदारनि दुकाननि जे शटरनि खे खोलियो पए त अजीब क़िस्म जा मिलियल जुलियल आवाज़ पैदा थी रहिया हुआ। इहा पणी घणे आहे? हिकु नौजवान छोकिरो हिन जे साम्हूं बीठो हो। सूट कमीस ऐं अखियुनि ते चश्मो। कहिड़ी? हिन पुछियो। पुछण ताईं नौजवान जो मुकमिल जाइज़ो वठी चुकी हुई। ओ हू झुकियो, फणी खणण लाइ अॻिते वधियो त हूअ बि वधी आई। नौजवान जूं निगाहूं हिन ते भटकण लॻियूं। उहो झुकी त जिस्मानी उभार बि वाज़िह थी विया। हू हिकदमि घबराइजी वियो। नदरीअ मुरकंदे फणी खईं ऐं हिन ॾांहुं वधाई। अचे, 1.5 रुपए जी आहे, वठंदे? हिन मुरकंदे नौजवान ॾांहुं ॾिठो। छोकिरे कुझु न पुछियो। उहो सिधी थी वेठी। वेहंदे वेहंदे चालाकीअ सां चोलीअ खे थोरो उभो करे छॾियईं।
छोकिरे खीसे मां बटूं कढियो ऐं पैसा कढणु लॻो। नदरीअ फणी नौजवान ॾांहुं वधाई, हिन पैसा ॾांहुं वधाए हिकु दफ़ो वरी चोलीअ ॾांहुं ॾिठो ऐं फणी खणी हलियो वियो। पंहिंजी सॼी बिरादरीअ में उहा सभिनी खां घणो कमाईंदी हुई। पहिरीं पहिरीं हूअ बि ॿियनि जेतिरी कमाई कंदी हुई, पर पोइ हिकु ॾींहुं हिन ते राज़ खुलियो हो संदसि सूंहं जो। जॾहिं हिन खे ओचितो ई ओचितो उहो अहसासु थी वियो त केतिरा ई चहिरा सिर्फ़ु हिन खे ॾिसण लाइ खांसि शयूं वठंदा आहिनि, न त उहे साॻियूं शयूं त ॿियनि वटि बि मौजूदु हुयूं। उन ॾींहं खां वठी हिन कमाइण जो नओं गुरु सिखियो हो। मुख़्तलिफ़ ग्राहकनि खे शयूं ॾियण महिल उहो झुकी पंहिंजे बदन में ख़म पैदा कंदी हुई। का शइ वधाइण महिल, कुझु ॾियण महिल हिन जा मुरकंदड़ चप ऐं छलकंदड़ सूंहं वठंदड़नि खे मारे विझंदा हुआ। उहो पंहिंजे सूंहं खां हर तरह सां बाख़बर हुई ऐं खेसि उन मां कमु वठण जो पूरो पूरो ढंग हो। ग्राहकनि सां ॻाल्हाइण महिल हिन जो हथु पुठीअ वटि पहुची वेंदो हो। चोली कुझु ढरी थी वेंदी हुयसि, जिस्मानी ख़म वाज़िह थी वेंदा हुआ ऐं पोइ वठंदड़ उतां कुझु न कुझु वठण ते मजबूर हूंदो हो। हू पंहिंजे कामयाबीअ ते नाज़ा हुई। कंहिंजो बि त संदसि जेतिरो विकिरो न थींदो हो। कॾहिं कॾहिं उहा अची ख़याली दुनिया वसाईंदी हुई, सोचूं अची वराईंदियूं हुअसि। अॼु बि उहा ई हालति हुअसि। उन हालति में रक़मी हिन खे होश में आणींदी हुई, पर उहो मजाल जो मुड़े। उन ॾींहुं विकिरो बि घटि थींदो हुअसि ऐं घर वञी रक़मीअ जा ॻाल्हाइण बि ॿुधंदी हुई। बाज़ार में उहो टुकड़ो हिननि जो हो। को बि गिराक अंदरि ईंदो हो या उतां लंघंदो हो त हू उनखे गॾिजी पुकारींदियूं हुयूं। उन में हूअ सदाईं खटी वेंदी हुई। कुझु ॾींहंनि खां वठी हिन महसूसु कयो हो त हिन वटि गिराक हाणे घटि पिया आया। कुझु ॾींहंनि खां कबीले जी नई छोकिरीअ जो हटु ॾाढो हलियो हो। संदसि कबीले में रवाजु हो त छोकिरी घटि में घटि 15 सालनि जी थिए त पोइ बाज़ार में वञी वखर विकिणे। रमना बि 15 वरिया हिन साल ई टपिया हुआ। उहा हसीन न हुई, पर संदसि ॻाल्हाइण, नक्श ऐं बदन भरपूर हुआ। नदरीअ खे अलाए छो हिन खां ख़ौफ़ ईंदो हो। उहा वरी सिधी थी वेठी। केतिरा ई ग्राहक लंघिया पए, ॿियूं हिननि खे केॾी केॾी महिल सॾु करे रहियूं हुयूं। हूअ बि सॾणु लॻी, ओ बाबू, ओ साईं, चूड़ियूं खपनव, कड़ा ख़रीद कंदा? अॼु त ॼणो को हिन ॾांहुं आयो ई न पए। हिन जे कननि में रमना जा लफ़्ज़ लही आया। अञा काल्ह ई त विकिरे संदसि झेड़ो थियो हो। उहो उन ॻाल्हि खे बर्दाश्त न पई करे सघी त का काल्हो की छोकिरी खांसि वधी वञे। हिन ॻोठु वञी रमना खे अलाए छा छा चयो हो। जुंडनि मां झले लोॾा ॾेई दड़का ॾिना हुआईंसि। रमना सिर्फ़ु हिकु जुमिलो चयो हुउसि, नदरी विड़ी छो थी, मां तोखे छा कयो? ऐं उन महिल सभु हिन जे कढ पइजी वियूं। ख़ुदि रक़मीअ बि रमना जो पासो कयूं। तोखे रमना छा कयो नदरी? हिन त पाण लाइ कमायो, तोखे त कोन चयाईं कुझु। उहो चुप थी वई हुई, पुछे बि छा। ऐं पोइ सुबुह जो कम ते ईंदे रमना हिन खे वेझो अची चयो हो, तूं हाणे ख़लास थी वई आहीं नदरी, सफ़ा ख़लास। हाणे तुंहिंजे कमाइण जा ॾींहं न आहिनि। तोखे जेकी कमाइणो हो तो कमायो। हाणे मुंहिंजो टेम आहे, मूंखे बि कमाइण जो ढंग अचे थो। नदरी कुझु बि कुझी न सघी हुई। कुझु रमन लाइ ॼण ॾकिणी वठी वई हुजेसि। हिन पंहिंजो भरपूर जाइज़ो वरितो ऐं महसूसु थियो हुउसि त संदसि वजूद मां जवानी निकिरी वई हुई। हूअ अञा बि जवान हुई, पर संदन मुक़ाबिलो रमना सां न थिए थी सघियो। हिन रमना जूं टोकूं ॿुधी कुझु सोचणु न घुरियो। मुसाग ऐं ॿियूं शयूं घणियूं वापराइणु शुरू कयूं। हूअं ई रमना वरी बि हिन ते खिलंदी हुई, ज़हर भरी मुर्क, पर हिन हार न थी मञी। नदरी, डिघियूं सुयूं अथई, सवड़ खे सुबण वारियूं? हिन खां कंहिं पुछियो। वरी छिरकी ॾिनई। साम्हूं रोशन बीठो हो। हू संदसि ॼातल सुञातल गिराक हो। हिन मुर्कंदे इनकार कयो, न कोन्हनि, पर तर्स भला मां पुछां थी। हिन रक़मीअ खे सॾु कयो। हूं ईअं ई थींदो हो। हिन वटि जेकॾहिं का शइ न हूंदी हुई
त उहा उनखे ॿियनि खां वठी घुराए ॾींदी हुई। ओ बाबू छा खपई, मूं वटि अचु। रोशन उन बाज़ार जो पुराणो गिराक हो, सदाईं नदरीअ खां शयूं वठंदो हो। नदरीअ खे पक हुई त हू केॾांहुं न वेंदो। हिन रकमीअ खां सुयूं घुरियूं। रकमी डिघियूं सुयूं तॾे, हितां अची खणी वञु। हूअ उथी सुयूं खणी मोटी त रोशन उते कोन हो। हिन ॾिठो परियां रमना रोशन खे सुयूं ॾेई रही हुई। उहो ई साॻियो नमूनो, उहो ई साॻियो ई बदन जो ख़म। रोशन रमना सां मुर्की ॻाल्हाए रहियो हो। हूअ बि ॻाल्हाईंदी रही। गिराक जे वञण खां पोइ हुन टोक तौर नदरीअ ॾांहुं ॾिसी कंधु फेराए छॾियो। नदरीअ जे अंदर में ॼणो का शइ टुटी पई हुजे। हिन खां ॼणो सॼो फन विसरी वियो। हिन जी दिलि चयो रमना खे ॼुंडनि खां झले का मार कढे, पर उते ई माठ करे वेही रही। अखियूं भरिजी आयूं हुअसि। हिनखे लॻो ॼणु हूअ हाराइजी वई हुजे। हथ वधाए पंहिंजे चोलीअ खे पुठियां सोढ़ो करे बदन ढके छॾियईं। साम्हूं केतिरा ई गिराक पिया आया। हिन ॿियनि वांगुरु सॾणु शुरू कयो। सॾ कंदे हिनखे महसूसु थियो ॼणु संदसि आवाज़ु बदिलिजी वियो हुजे।